वे सूबेदार वे सूबेदार दिलदार जो गम मरण घड़िए तई न विसरदो। पहिरों खुर या को निशान जंहिंजे ज़रिए कातिल खे ॻोल्हियो। न कंहिं में शक आ न कोई वहम आ। मुंहिंजे पुट दिलदार जो कातिल केरु आ ख़बर नाहे। पंहिंजो आ परायो आ अलाए कहिड़े ॾोह जी सज़ा ॾेई वियो। सूबेदार साहब कुछ कयो न त दिलदार जो लाश लुड़ी वेंदो हरू भरू। मुंशी मरो न खून ऐं खतूरी लिखंदा न आहिनि। मुंशी दिलदार जो कातिल ॻोल्हे लही पोइ तोसां मिलंदासीं। सेठ जुमो ऐं तूं सब्र कयो उॿार न कयो। मुंहिंजो मूंखां जानी जुदा करे वियो सूबेदार। मुंहिंजो दिलदार पुट मरी वियो। सब्र कर सेठ जुमा सब्र कर। तुंहिंजे पुट जे कातिल खे ज़रूरु ॻोल्हे लहंदासीं। जॾहिं कोई चढ़िए
जनाब शहजादी त हाणे मुंहिंजी थी न दिलदार बि दग तां हटी वियो नूरा तोखे हक़ न आहे त तूं मूंखे गारियूं ॾे मां एतिरो बि बेग़ैरत न आहियां जेतिरो तूं सम्झे थो हाणे मुंहिंजा लफ़्ज़ तोखे गारियूं था थी लॻनि मुंहिंजा पैसा आहिनि तोॾे पैसा तो वाइदो कयो आहे त शहजादीअ जो संग मूंखे ॾियारींदे मुंहिंजो हक़ आहे तोॾे ना हक़ नथो कयां तूं पंहिंजो हक़ विञाए वेठो आहीं दिलदार जे मरण खां अॻु में तूं शहजादीअ खे छॾे पंहिंजा पैसा घुराया जेके मां खणी आयो आहियां मूंखे पैसा न खपनि मूंखे शहजादी खपे शहजादी बस नूरा ॾिस हिकु त शहजादीअ खे तलाक न आहे मिली ॿियो तूं पंहिंजी ज़बान तां फिरी वियो आहीं अॼु खां पोइ तूं मूंसां न मिलंदो कर सेठ जुमो असां ते शक कंदो मां सेठ जुमे खे सुञाणींदो आहियां मां को निंधण को लावारस न आहियां न तो वांगे सुञो बुखियो आहियां जो सेठ जुमे खां डिॼा मूंखे पैसा न खपनि मूंखे शहजादी खपे शहजादी बस न त सुठो न थींदुई कुझु त हाणे मूंखे करिणो न त ही नूरो मूंखे ॻिची में पइजी वियो आहे छा कयां छो न सेठ जुमे जे मुंहं में कयां आदो सूरती सौदो सेठ जुमे खां बि माल हणा ऐं नूरे जो बि सिर गुम कराए काका रमज़ान शेर खां वताई सघो पुट जे लाइ अब अला पनाह ॾींदो अहिड़ी रननि खां जेकी मुड़ुस थियूं माराइनि मूंखे पंहिंजो पुटु माराइणो आहे छा जेको हिन शहज़ादे सां शादी लाइ सोचे थो न या मरी थो वञे या खरी थो वञे सुल्तान हुते चरियो बणियो वेठो अथई दिलदार वीचारो हुते मरी वई वरी अलाए कंहिंजो मौत ईंदो वरी अलाए कंहिंजो सिर उखणंदी इहा माई वाकई तोबा ॻोठ वारनि तोबा करे छॾी शेर खां इन छोकिरीअ जे संग घुरण जी इहा का वॾी मनहूस छोरी आहे इहा हिकिड़ी छोकिरी ख़राब न आहे सॼे घर जो मुहकारो आहे सभिनी जो खानो ख़राब आहे नंढा वॾा जुआगर न खां वठी चोटीअ ताईं सभु कर्ज़ में ॿुॾल बाक़ी सेठ जुमे जा त पैसा लुड़ी विया अदा सेठ जुमे जा पैसा छो लोणंदा तोखे त ख़बर आहे न सेठ जुमो चङनि भलनि जा पटका लाईंदो आहे अथस जो ॿियो पुटु वरी उन्ही जे लाइ वठंदो शहज़ादीअ संग भला ॿियो पुट बि माराइणो आहे छा सेठ जुमे खे वो दुनियादार आहे जहिड़ो त मूरो न करे बस क़िस्मत पुट माराए अलाह पियो ख़ैर करे सेठ जुमे बि घणनि ग़रीबनि जी रत पीती आहे हाणे पाण बि लोड़े त ख़बर पएसि ग़रीबनि जे पिटुनि पारां तुन हाणे वतो अथसि हेलो सावण कहिड़ो ॾोह कयो मुंहिंजे मासूम पुट छो बेगुनाह मारियो थी मुंहिंजे दिलदार पुट खे तूं जेकी पैसा घुरे हा मां तोखे ॾियां हा पर ईअं न करी हा सावण सेठे सावण एतिरो कमज़ोरी नाहे जो मासूम मारे मां त ॿेले जो शेर आहियां शेर ऐं शिकार बि शेरनि जा कंदो आहियां कचा गुल कोन लताड़ींदो आहियां मुंहिंजे ॿेले मां लाश मिलियो आहे मुंहिंजे पुट जो तूं मुंहिंजे दिलदार खे न मारियो आहे त कंहिं मारियो आहे दिलदार जो कातिल वञी ॻोल्हे लह दिलदार मुंहिंजे अखियुनि बि नाहे ॾिठो सावण सामाए मिड़नी खणी माठ कई ॾाढो बगू चवंदो हो ग़रीब जी रत पीओ इहो केरु पैदा थियो आहे जंहिं जुमे जी रत में हथ विधा आहिनि सरदार केरु हुयो फोन ते
ऐं कंहिंजो माण्हू मरी वियो आहे। मुंहिंजे बेले मां लाश मिलियो आहे मुंहिंजे पुट जो। सरदार सोचो छा पिया, कहिड़ी ॻाल्हि मुंझायो अथव? असांखे ॿुधायो त असां कॉल कढूं। असांजे इलाइक़े में अहिड़ो वाक़ियो अॻु कोन थियो आहे। असांजे इलाइक़े मां सेठ जुमे जे पुट जो लाश मिलियो आहे। कंहिं मारियो आहे सेठ जुमे जे पुट खे? सरदार सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। असां सभु गॾु आहियूं। असां खां सिवा हिन बेले जी को काठी बि नथो बनी सघे। पोइ माण्हू कंहिं मारियो? सरदार इहो कमु कंहिं बि कयो आहे, पर कई साईं सिधी असां सां दुश्मनी अथई। सेठ जुमे जो शक बि असां ते ऐं सूबेदार जो केस बि असां ते। सरदार धाड़ेल बि असां, हिन जंग में बि असां। तॾहिं त माण्हू चवनि था दिलदार खे मारियो बि असां। जंहिंखे जीअं वणे तीअं चवे, असां ते को बि फ़र्क़ु कोन थो पवे। पर इहो कातिल केरु आहे जंहिं सावण खे सोचण ते मजबूर कयो आहे? सरदार हाणे माण्हुनि जा वात केरु बंदि कंदो? हर कोई नी चवंदो त दिलदार खे सावण मारियो आहे। सावण साए मिड़ई खणी मात ॿुधाए दिलदार जे बारे में छा थो ॿुधाइण चाहे? सेठ कुछ माल मिले तो चप चुरनि, बाक़ी ये तो काकड़ो ही सुकी वियो आहे, आवाज़ ही न थो निकिरे। मुंशी हिनखे 50,000 जो इमदाद कर। जी सेठ बाबा जी खाली झोल भरियूं था, कुछ पुछे त सही न हरू भरू। सेठ 50,000 में छा थींदो? को लख हुजे 1.5 2। ठीकु आहे मुंशी हिनखे लख रुपयो ॾेई छॾ। सेठ कुछ ॾींहं अॻ में नूरे सां मुंहिंजी ॾेती लेती थी हुई। और बाबा ही तव्हां छा कयो? शहज़ादी ऐं दिलदार जी मंगणी कराए छॾियो। और बाबा मां कहिड़े दग सां वञा? पूरा मां छा कयां? सेठ जुमो अची घर वेही रहियो, असां बि इनकार न करे सघियासीं। मुंहिंजा पैसा मुंहिंजो ख़र्चु केरु ॾींदो? मां ॾींदुसि, तोखे पंहिंजो सभु कुझु मिलंदो। पर ॾिस तकड़ न कर, सेठ जुमो पैसा ॾींदो त तुंहिंजो बि कर्ज़ु लाहींदुसि। मां पाई बि न छॾींदो साईं, मतां चवे त रिआयत थींदी। मां दिलदार खे बि ॾिसी रहंदुसि, कोई कंहिंजी चुकायल मच्छी बि नथो वठे। ही वरी मुंहिंजे शहज़ादीअ खे तो ख़रीद करे, शहज़ादीअ खे तो ख़रीद करे, शहज़ादीअ खे तो ख़रीद करे। दिलदार सेठ जुमे जो पुटु आहे, पूरा तूं उन लाइ ईअं थो चईं? सेठ जुमे जो पुटु आहे त मथों लही आयो आहे छा? 2 मुंडियूं या 4 हथ अथसि। इन जुमे खे बि सेठ असां बणायो आहे। दिलदार हथ आयो त हीअं टुकर टुकर करे छॾींदोमांसि। एॾो न ॻाल्हाए, कंदिन खे बि कन थींदा थी, मता को ॿुधी वठई। कंधियूं ॿुधनि जा सेठ जुमा ॿुधे, मां कंहिंखां डिॼां कोन थो, तव्हां बि हथ ठारींदुसि, यादि रखजांइ। सेठ मां त वॾा वस कयामांसि, पर बाबा नूरे खे कावड़ कंडे ते चढ़ियल हुई। ॾाढो बबू चवंदो हो त दुश्मन असांजी माउ रुआरे, उन खां पहिरीं दुश्मन जी माउ रुआरे अचो, नूरे खे मारे अचो। कहिड़े बि हाल में नूरे जो लाश ॾेखारियो, लाश मूंसां बराबरी करण वारे खे मिटीअ में मिलायो। नूरो सुभाणे आरोसिज कोन ॾिसंदो, सम्झो त नूरो मरी वियो। हिते नूरे खे ज़िंदा खणो त मुंहिंजी लुणी अचऊंसि। मुंहिंजूं अखियूं नूरे खे ज़िंदा ॾिसण नथियूं चाहिनि। ॾाढो बबू चवंदो हो
गरीब जी रत पियो, लेकिन मूंखे तव्हां नूरे जी रत पीआरियो, नूरे जे रत जूं प्यालियूं पीअंदुसि ढुक भरे। दिल जा कर सेठे नूरे जा टुकर टुकर था करे अचूं, ईअं सम्झो त नूरो मरी वियो। सेठ तव्हां कमु न कयो, नूरे जी तव्हांखे रत पीआईंदासीं, अहिड़ो हशर कंदासीं नूरे जो लाश कुत्ता बि न खाईंदा। वञो, मुंहिंजो मुंहुं छा था ॾिसो, हलिया वञो तो। दिलदार बाबा जी याद थी अचे हरू भरू, चवां थो त ॾाढियूं रड़ियूं कयां हरू भरू। बस कर हाणे बस, तुंहिंजे रड़ियुनि ते हाणे दिलदार कोन मोटी ईंदो। घणी गॾह वारो वात पटियो थी, ॾाढो बगू चवंदो हो त ग़रीब जी रत पियो रत। जुमे जो सीनो परू न करणो आहे, नूरे जो पलांद ज़रूर कंदुसि, भली छा बि थी पए। सेठ जुमे खे ज़रूर मारींदुसि, छो त मां आहियां गफूरो, दुश्मन खे मारे कम कंदो आहियां पूरो। ईअं तो चवां था, जो नूरे जो पलांद न कयोसीं त माण्हू लांता आणंदा। अदा माण्हू चवंदा त गफूरे वारा हथ ते हथ रखी वेही रहिया, आज जे पलांद में कुझु न कयूं। माण्हुनि खे ॾिसणो न आहे, असांखे कर्ज़ लाहिणो आहे, कर्ज़ जेको सेठ जुमे जे खानदान खे ख़तम कंदासीं त लहंदो। सेठ जुमे जो खानदान ख़तम कंदुसि। असां तयारु आहियूं अदा, जेको तूं हुकुम करीं मरंदासीं, पोइ हिते न हटंदासीं। राति ॾींहुं हिकु करे जुमे खे मारियूं अदा, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। हाणे ईअं ई कबो, सेठ जुमे खे न छॾिबो, छो त मां आहियां गफूरो, दुश्मन खे मारे कम कंदो आहियां पूरो। सरे गफूरे वारो भाउ ऐं शेरल वारो पुटु बि मरी वियो। इन्हनि खे कंहिं मारियो वरी? सरे गफूरे वारे भाउ खे सेठ जुमे जे माण्हुनि मारियो हूंदो। ॿियो वरी छा? सरे चवनि था त सेठ जुमे जे ऐं गफूरे जे माण्हुनि में फायरिंग थी आहे। सरे ही माण्हू गोलियुनि सां न, खंजर सां या छुरीअ सां बोलनि। ख़बर नथी पवे त इहो कातिल केरु आहे। सरे काॾे वेंदो कातिल, कुझु ख़बर पई आहे, कुझु पइजी वेंदी। सरे इहो कातिल असांजे हथों हिकु ॾींहुं ज़रूरु मरंदो। मां हिन कातिल खे ज़रूरु ॻोल्हे